नाज़रीन नवां खे आगाह कंदासीं। स्पीकर असद कैसर जी सदारत हेठि क़ौमी असैम्बली जो इजलास अॼु थी रहियो आहे। क़ौमी असैम्बली जे इजलास जी 24 नुकाती एजेंडा में वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ बि शामिल आहे। मुख़ालिफ़ धुर जो अॻवान शहबाज शरीफ़ बेतमादी रिथ ते बहस जी शुरूआत कंदो। बेतमादी रिथ में चयो वियो आहे त इमरान ख़ान हाणे वज़ीर आज़म जे उहिदे ते नथो रही सघे। वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐवान जो एतमाद विञाए चुको आहे। क़ौमी असैम्बली जे इजलास बाबति तव्हां खे आगाह कई पिया। स्पीकर असद कैसर जी सदारत हेठि क़ौमी असैम्बली जो इजलास अॼु थी रहियो आहे। क़ौमी असैम्बली इजलास जे 24 नुकाती एजेंडा में वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ बि शामिल आहे। तफ़सील मालूम कंदासीं ब्यूरो चीफ इस्लामाबाद नज़ीर चारण खां। जी नज़ीर, इजलास बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, अॼु क़ौमी असैम्बली जो जेको हंगामी इजलास आहे उहो अॼु कुझु ई देरि खां पोइ शुरू थियण वारो आहे। स्पीकर असद कैसर जी सदारत में उन सां गॾोगॾु जेकी क़ौमी असैम्बली जी अॼु एजेंडा जारी कई हुई आहे उन में वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ अदम एतमाद जी तहरीक जेकी अपोज़िशन तरफ़ां रिथ जमा कराई वई उन ते जेको आहे सो अॼु जेको आहे सो इन ॻाल्हि जो इम्कान ॾेखारे पियो वञे त वोटिंग जेको आहे सो कराई वञे। छो जो स्पीकर तरफ़ां इहा अपोज़िशन खे दरख़्वास्त कई वई गुज़िरियल इजलास में त जेके अॼु जेको इजलास तलब कयो वियो आहे इन में जेको आहे सो जेकी वज़ीर आज़म ख़िलाफ़ अदम एतमाद जी तहरीक पेश थी आहे उन ते बहस कयो वेंदो। पर अॼु जेको आहे सो कुझु देरि पहिरीं जेको आहे या नथी थी वञे ब्रेकिंग था कयूं त मुतहदा अपोज़िशन अॼु स्पीकर असद कैसर वटि हींअर जेको आहे सो मुलाक़ात लाइ पहुची विया आहिनि ऐं उन्हनि मुलाक़ात दौरान जेको आहे सो स्पीकर असद कैसर खां इहो मुतालबो कयो आहे त वज़ीर आज़म ख़िलाफ़ जेकी अदम एतमाद जी जेकी तहरीक अपोज़िशन तरफ़ां पेश कई हुई उन ते जेको आहे सो अॼु ई जेको आहे सो वज़ीर आज़म ख़िलाफ़ वोटिंग कराई वञे। ऐं छो जो जेकी आइनी ऐं क़ानूनी जेके घुरिजियूं आहिनि उहे जेके आहिनि सो अपोज़िशन चवण आहे त असां उन जूं पूरियूं करे चुका आहियूं। ऐं इन सिलसिले में पीपल्स पार्टी तरफ़ां शाज़िया मरी, नवीद कमर, सैयद खुर्शीद शाह ऐं मुस्लिम लीग नून तरफ़ां आया सादिक, मरियम औरंगज़ेब जेको आहे सो गॾिजी करे मुतहदा अपोज़िशन जे प्लेटफॉर्म तां स्पीकर वटि मुलाक़ात कई ऐं उन मुलाक़ात दौरान मुतहदा अपोज़िशन तरफ़ां वाज़ह तौर ते इहो जेको आहे सो दरख़्वास्त कई हुई स्पीकर ते त जेको अदम एतमाद वारो जेको मामिलो आहे ऐं अॼोके इजलास में जेकी रिथ बि शामिल आहे उन ते जेको आहे सो वोटिंग जेको आहे सो अॼु ई कराई वञे। छो जो आइन तहत जेके तव्हांखे ॾींहं घुर्बल हुआ उहे पूरा थी चुका आहिनि ऐं तव्हां जेको आहे सो इजलास खे जीअं लेट करे रहिया आहियो या मुलतवी करण जी जेके कोशिशूं या करे रहिया आहियो उन सां जेको आहे सो न सिर्फ़ु तव्हां आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे रहिया आहियो पर असां जेको आहे सो सिर्फ़ु इहो था चाहियूं मुतहदा अपोज़िशन त असां आइन तहत इहा मुतालबो कयूं था ऐं तजवीज़ ॾियूं था ऐं दरख़्वास्त कयूं था स्पीकर खे चवणु हो त जेको आहे सो वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ जेकी अदम एतमाद जी जेकी रिथ पेश कई हुई आहे उन ते जेको आहे सो अॼु ई जेको आहे सो वोटिंग कराए वञे। ठीकु आहे, वॾी महिरबानी नज़ीर चारण तफ़सील ॾियण जे लाइ।